दाबेजीअ जे समाजी अॻवान ठटे ज़िले जी ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ तहरीक जो ऐलान कयो आहे। हाजी मोहसिन थईम चयो त ठटे ज़िले जी ज़मीननि ते माफ़िया तरफ़ां कब्ज़ा कया पिया वञनि। हुन चयो त कोहिस्तान जी हज़ारें एकड़ ज़मीन भुॻड़नि मुठ एवज़ बिल्डर खे ॾेई ज़ुल्म कयो वियो आहे। आऊं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करियां थो त असां हिन वक़्तु जेको असांजो डिस्ट्रिक्ट ठठो आहे या पेरिया टाउन आहे या झुमपीर या असांजी जेकी माना यूसुफ अली जानी में जेकी कोस्तानी ज़मीनूं अचनि थियूं ऐं उन खां अलावा जेके घोड़ाबरी में ज़मीनूं अचनि थियूं उन्हनि ते लैंड ब्रेकर ऐं लैंड माफ़िया जो कब्ज़ो थी रहियो आहे, जेको मलिक रियाज़त जे सूरत में, जेको इंजोज़न जे सूरत में। ऐं इन जे लाइ आऊं समाजी अॻवान आहियां ऐं असां हिकिड़ो इतिहाद छानियूं पिया जेको असां इंशाअल्लाह ईद खां पोयां जेकी तहरीक हलंदी इन्हनि ज़ालिमनि, इन्हनि जाबरनि, इन्हनि गासिबनि जे ख़िलाफ़ असां जेकी तहरीक हलाईंदासीं। हाजी मोहसिन थईम चयो त ईद खां पोइ ज़िले जी ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।